अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 27 नवंबर सैटरडे ऐं अॼु हिन खाने जी सफ़ाई जो प्रोग्राम आहे। छो त एॾो हिन में क्राउडेड थी वियो। एॾियूं शयूं आहिनि जेके असां तमामु घटि कॾहिं कॾहिं था यूज़ कयूं, पर हिन में असां सभु रखियूं आहिनि। सो इहे मथे असांजे हुन कबट में वेंदियूं जंहिंमें असां एक्स्ट्रा सामान रखंदा आहियूं। ऐं हैरत बि लॻे थी त छा छा वरितो आहे, छा छा जमा कयो आहे। सो बहरहाल आहिनि त कम जूं शयूं सभु, कुझु बि फालतू न आहे, पर अहिड़ियूं शयूं आहिनि के जेके कॾहिं कॾहिं थियूं यूज़ थियनि, रोज़ में नथियूं यूज़ थियनि। त इन करे हिननि खे थोरो सेट करण जी ज़रूरत आहे त जीअं मां शयुनि खे प्रॉपरली हिते जाइ ॾेई रखी सघां। सो ही कुझु मां हाणे हिते सेटिंग कंदमि हिन खाने जी। मूंखे अक्सर इहो ख़ौफ़ हूंदो आहे त अगरि शयूं जो काई शइ ख़राबु थी वञे त पोइ उनजो ऑल्टरनेट केॾी महिल वठंदासीं। त उन चकरनि में मां इलाही कुझु वठी रखंदी आहियां। इहे एक्स्ट्रा 2 वेलण, एक्स्ट्रा ॾियारियूं जेके असां खाधे जे मथां ॾियूं था, ऐं मोस्टली बेकिंग जो सामान आहे जेके सुराण खे ॾाढो शौक़ु हूंदो आहे। पर हाणे असां मिठो घटि खाइण जे करे उहो जेको आहे असां तमामु घटाए छॾियो आहे। जीअं कुल्फिन जा मोल्ड्स, ही सॼा सुहिणा सुहिणा कप केक्स जा जेके आहिनि पेपर कप्स, ऐं ही असां वरितो हो त जेको आहे त हे कॉफ़ी जे मथां डिज़ाइन ठाहिण जे लाइ, पर असां केक जे मथां डिज़ाइन ठाहिण जे लाइ कुझु इहे शयूं वरितियूं हुयूं। जीअं ही ॾिसो त राजिया हादिया जे करे, राजिया हुई उन महिल, हादिया त पोइ आई, त ईअं इलाही शयूं वरितल आहिनि। ही जेके आहिनि वुडन मैट्स एंड हॉट पैड्स। सो इहे बहरहाल एॾियूं सारियूं शयूं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं, इन्हनि खे सेट करिणो आहे। ऐं ईअं स्पेयर में मूं वटि हर शइ पई हूंदी आहे त काई शइ ख़राबु थिए त उनजो ॿियो पियो हुजे त जीअं मूंखे वक़्त ते परेशानी न थिए। सो इन्हनि सभिनीनि खे हणूं था हाणे ठिकाणे ते। मां अची वई आहियां मथे, ऐं बसि हिते कुझु कमु करिणो आहे, थोरो टाइम स्पेंड करिणो आहे मूंखे। सो थोरी देरि लाइ टेरिस जो दर बि खोले थी छॾियां त जीअं हिकिड़ी रोशनी हुजे इलाही सारी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजी निम माशाल्लाह ॾिसो केॾी वॾी थी वई आहे। हीअ ॿाहिरीं निम आहे जेका दरवाज़े जे ॿाहिरां लॻल आहे। ऐं ॾाढो एॾो मथे अची वियो आहे। उन ॾींहुं जॾहिं मां ॾाढा इलाही सारा हंध धोता न, त मां सोचां पई त हिननि खे हिते मां सुकणो विझां रेलिंग ते। पोइ ॾिठमि त वणे वॾो थी वियो आहे माशाल्लाह। हे ॻाढ़नि गुलनि वारो प्लांट, ऐं ॾाढो ॾिसो ज़ूम कयां मां हिनखे। हे पखी खाईंदा रहंदा आहिनि हर वक़्तु। हे ॾिसो इलाही सारा आहिनि हिन में, ऐं ही नंढड़ा नंढड़ा नवां बि फुटा आहिनि। सो बहरहाल असां बि छॾे ॾिना आहिनि पखियुनि जी खुराक। अल्हम्दुलिल्लाह बाज़ारि मां वठी था अचूं इलाही सारा, भली पिया हे खाइनि। सो इहो हाल अहिवाल आहे। हे हिकिड़ो असांजो स्टूल हिते पियो हूंदो आहे जेको हिननि जे मथियनि खाननि में पुॼण लाइ या हेॾां मथियनि खाननि में पुॼण जे लाइ यूज़ थींदो आहे। सो मां अची वियां मथे, ऐं कुझु शयूं सिधियूं करणियूं आहिनि। हिन में जीअं मुंहिंजा पाइन कोन्स यको हेठि पिया हुआ, अञा ढेर सारा आहिनि माशाल्लाह। पर फ़िलहालु मां सिलसिलो बंदि थी कयां। फिनाइल जूं गोरियूं वठी आई हुयमि त जीअं मां मथे जेको कबट चादरनि मां ख़ाली कयो आहे इहो उन में विझंदमि। हीअ ॿाजरी आहे या छित ते वेंदी, इहा बि सुराण अटो हिते ई रखी छॾियो आहे, छो त अञा अटे जी बाल्टी ख़ाली न थी हुई। ऐं मूंखे असल में कमु आहे हिन कबट में, त हीअ मूंखे बास्केट खपंदी त जीअं मां ख़ाली कयां, ऐं पोइ हेठि मां जेको सामान खाने मां कढियो आहे उहो मां हिन में विझी मथे खणी ईंदमि। ऐं हीअ बॉटल्स जेतिरियूं बि आहिनि मुंहिंजूं, या अहिड़े क़िस्म जी जेके बि शयूं आहिनि क्राफ्ट लाइ, इहे हाणे मथे चादरनि वारे कबट में वेंदियूं। हिकिड़ो तव्हांखे हे बि ॾेखारियां, हे मुंहिंजी सुगन जो भरियल आहे। जुलाई 2002 में पूरो कयो अथई। ॾाढो सुहिणो आहे फ्रेम, ऐं इन जो फ्रेम मां ईअं डबल ठारायो, ऐं पोइ हिन फ्रेम खे मां पाण ग्लास पेंट कयो आहे। पोयां बि हिकिड़ो फ्रेम पियो आहे, घणो कुझु पियो आहे, छॾियोसि था हिनखे। बहरहाल मां हितां हीअ बास्केट ख़ाली कंदमि, बोतलूं सॼियूं हितां कढंदमि त जीअं मां कुझु शयुनि जी सेटिंग करे सघां। हे पाठा कढिया आहिनि, ऐं छो त हे मुंहिंजो क्राफ्ट जो मटीरियल आहे, इहो हितां कढियो आहे। ऐं कुझु हद ताईं मथे ॿिन्ही खाननि खे थोरो ऑर्गेनाइज़ कयो आहे। हेठि बि अञा कुझु न कुझु थींदो, साफ़ बि थींदो। ऐं हे मां चयमि तव्हां सां शेयर कयां मां मुंहिंजा शौक़ु। ॿार मुंहिंजा टैंग शौक़ु सां पीअंदा आहिनि। सो जॾहिं हीअ आयो दॿो मार्केट में, त हिन दॿे जे करे मां इहो टैंग वरितो, छो त मूंखे एॾो वॾो सारो वॾी साइज़ जो दॿो ॾाढो पियो। हिन में छा आहे,
ही आहे कैंडल मेकिंग जो मोल्ड, ठीकु आहे। उन खां सवाइ ही सॼा मूं वटि कटर आहिनि। जॾहिं मां डो जा फ्लावर्स ठाहींदी हुयमि, सो ही उन्हनि ज़माननि जा आहिनि। त ही डिफरेंट पन, गुल, नंढा वॾा हर साइज़ जा स्टार्स, ही पन जो शेप, ही पान नंढा वॾा, ही वॾो पन। सो इहे सॼा ही ॾिसो। सो हिन में दॿे में ईअं ई ठहियल आहिनि पूरे में। स्टार जा साइज़ ॾिसो, नंढे खां नंढो, वॾो, अञा हिन खां बि वॾो हुयो। सो बहरहाल इहे मुंहिंजा शौक़ु हूंदा हुआ। ही पन जो शेप, ही चंड जो शेप, हार्ट्स डिफरेंट साइज़ में, ही पन। सो इहे हिन में दॿे में मुंहिंजी इहा कलेक्शन कई आहे। ऐं तव्हां ॾिसो त ही नंढे खां नंढो हार्ट कटर, ही ॿियो हार्ट कटर। बसि इहो जुनून आहे सॼी उमिरि जो। शायदि मूं ज़ेवर ऐं कपिड़ा जमा न कया ज़िंदगीअ में, जेतिरो मां पंहिंजे शौक़ जो सामान जमा कयो। सो बहरहाल अॼु खोलियमि त मां सोचियमि तव्हां सां इहो दॿो बि शेयर करे सघां, त मां वटि इहे बि आहिनि। फ़िलहालु त यूज़ बि नथा थियनि। कॾहिं कॾहिं मिठियूं मानियूं पचाईंदी आहियां त इन्हनि मां को कटर मां खणी वठंदी आहियां, या कॾहिं सुराण खे खपंदो आहे पंहिंजी कंहिं कुकीज़ ठाहिण जे लाइ। बाक़ी इहे पिया हूंदा आहिनि ऐं असां हिननि खे ॾिसी ॾिसी पिया ख़ुशि थींदा आहियूं। हीअ बि तव्हां सां शेयर कयां, हीअ स्टोरेज बिन मां ठाहियो 3-4 साल पहिरियों तक़रीबन। हिन जी वीडियो बि अवेलेबल अथव। उन महिल मूंखे वीडियोज़ ठाहिण जो कोई ख़ासि तजुर्बो न हो मुंहिंजे शुरूआती वीडियोज़ में, ऐं शायदि आहे बि उहा उर्दू में। त हीअ मां ठाहियो पंहिंजा ही रोल रखण जे लाइ। बेशुमार पेपर रोल्स आहिनि डिफरेंट टाइप्स जा। ऐं उन खां अलावा ही ॾिसो, ही प्लास्टिक शीट जो रोल आहे। ही जेके आहिनि हिन में मुंहिंजा फेल्ट जा रोल्स आहिनि। ऐं फेल्ट खे मां जेको आहे वॾे शॉपर में विझी रखियो आहे त जीअं इहे मुंहिंजा ख़राबु न थियनि। ही पेपर मां यूज़ बि कयो आहे, हिकिड़े कबट में हणियो अथमि। ईअं इन में इलाही कम जूं शयूं आहिनि। ऐं इन्हनि खे हीअं सिधो सिधो रखण जे लाइ मूंखे ही ठाहिणो पियो। इहो ठहियल छा मां आहे, इहो अहिड़े क़िस्म जे गते मां ठहियलु आहे, हिकिड़े सादे दॿे मां, जंहिं ते मां इहे रसियूं वेड़ियूं, हिनखे डेकोरेट करण लाइ बटण हया आहिनि। हिन जे अंदरां बि पिंक कपिड़ो हणियो हुअमि, जेको अंदरां तव्हांखे नज़र ईंदो। त एतिरो यूज़फुल आहे। ख़र्च त अचे थो, हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे। हॉट ग्लू यूज़ कयमि त इलाही सारियूं स्टिक्स लॻियूं हिन में, रसी पैसनि सां आई। ईअं न आहे त रिसाइकिल करण में मुफ़्त में शयूं नथियूं ठहनि, पर हिकिड़ी यूज़फुल शइ ठहे थी। हाणे ॾिसो त 3-4 सालनि खां ई मुंहिंजो एॾो सारो सामान हिन में समायल पियो आहे। सो इहो हुतां बॉटल्स हटायूं अथमि कबट मां, त इहो उते रखंदमि। इहे हेॾियूं सारियूं बोतलूं आहिनि, जेके मूंखे लॻे थो हेठि ई स्पेस थी वेंदी इन्हनि जी, त मूंखे मथे न वञिणो पवंदो। ऐं हीअ हेठि जेके सामान कढिया, इन्हनि सभिनीनि खे प्रॉपरली ऑर्गनाइज़ कंदमि हिन बास्केट में। ऐं जेके पेपर कप्स आहिनि उहे अहिड़नि दॿनि में थी विझां, त इहे सभु शयूं सेट थी वेंदियूं। हे थी वियो प्रॉपरली ऑर्गनाइज़। ऐं मूंखे बॉटल्स बि जेके आहिनि मथे न रखणियूं पयूं। बॉटल्स ऐं मुंहिंजा दॿा सभु, ऐं हीअ बि थैली बॉटल्स जी भरियल आहे, जार ऐं डिफरेंट बोतलूं। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, हाणे मां जान छुटी। जेको हेठि वारो सामान हो उहो बि सॼो मां कुझु हिन बास्केट में ऐं कुझु हिन बास्केट में जेको आहे रखियो। मथे पाइन कोन्स रखी छॾिया, ट्रेस पयूं आहिनि इलाही सारियूं, त एॾे मुंहिंजो हथु मुश्किल सां पुॼंदो आहे। सो इहो बि थी वियो। ऐं हिते कुझु हे त ख़ैर शयूं मां हितां खणंदमि, ऐं मुंहिंजे कम जूं उछलाइणियूं कोन्हनि। कुझु कचिरो बि कढियो आहे, बास्केट हीअ एक्स्ट्रा पई हुई। ऐं इहे गुल फुल जेके बि आहिनि, रिबन्स वग़ैरह, हाणे हिननि जी मूंखे ज़रूरत कान्हे। कुझु शयूं हिते कढियूं अथमि, इहे बिल्कुलु मुंहिंजूं नयूं शयूं आहिनि ऐं वरितियूं कंहिं चकर में। त हाणे मां हिननि खे जेको आहे पंहिंजे लव बॉक्स में विझी छॾींदमि, त ॻोठ वारे असांजे घर में कमु ईंदियूं, जेको असां सभिनीनि जो घरु आहे। सो हिते बि जेको आहे हिकिड़ी ट्रे आहे हेठां स्टील जी, उहा अञा मूंखे धोइणी आहे। उन खां पोइ मां उहे उन बॉक्स में विझी छॾींदमि शयूं। सो हाणे हितां समेटे सभु कुझु पोइ हलंदासीं हेठि। 11 थियण वारा आहिनि ऐं मां हिते ई कुझु कपिड़ा भिॼाए करे ऐं सुकणा विझण जे लाइ रखिया आहिनि। हीअ पीस आहे, हीअ जेको हाणे घुरायो, इन सां रेड सां येलो सां मां हीअ कॉम्बिनेशन कंदमि। जेको बि कंहिं महिल छा कंदमि ख़बर न आहे। ऐं भिॼायो आहे कपिड़ो, त चेक कयां। ग्लिटर ईअं मामूली कोई रगड़े सां का लही थो अचे, न त कोन थो लहे। सो बहरहाल इहे जेसि ताईं सुकंदा तेसि ताईं मां मच्छी कढी रखी आई आहियां। अॼु मां मंझंदि जो पचाईंदमि मच्छी जो पुलाउ। सुराण बि घर में आहे, पर मां पंहिंजी रुटीन जा कम कयां थी। बाक़ी हुनखे मां चयो आहे त बसर कटे ॾींदी। ऐं हे दॿो मां अञा ताईं ख़ाली न कयो आहे।
ये बास्केट कढी आयमि कम वारी मासीअ खे ज़ेरा खे ॾेई छॾींदमि, मुंहिंजे कम जी न आहे। ऐं अलाह साईं जॾहिं ज़िंदगीअ में को वरी मौक़ो ॾिनो ख़ुशियुनि जो त अहिड़ी शयूं वरी जमा थी वेंदियूं आहिनि। सो कढां थी इहा, हलूं था अंदरि। मच्छी कढी रखी अथमि पुलाउ जे लाइ, ऐं मलाई कढी रखी अथमि। या डीफ्रॉस्ट थींदी पाण ई थी वेंदी नेचुरली, त पोइ मां हिन में ॾही विझी छॾींदमि ऐं हिन जो गीहु ठहंदो। तव्हां एज़ यूजुअल मां हिते सिधा करे वई हुअमि, जिन खे हाणे मां अंदरि कंदमि। सो इहो कम जो सिलसिलो जारी आहे, थियण वारो आहे। ऐं पुलाउ मुंहिंजो माशाल्लाह दमजी वियो आहे। सो मां कढंदमि हिन खे, डिश आउट कंदमि। अॼु सवेर पचाई आहे मंझंदि जी मानी, छो त नाश्तो असां कुझु प्रॉपर न कयो हुयोसीं। ऐं हिन पुलाउ जी रेसिपी मौजूदु अथव मुंहिंजे चैनल ते, अगरि कंहिंखे इंट्रस्ट हुजे त तव्हां ॾिसी सघो था। हीअ रेसिपी मुंहिंजी पंहिंजी क्रिएट कयल आहे। हीअ मसाले वारा बसर हिन में स्पेशली मां ठाहींदी आहियां, ऐं उहे पोइ हिन में मां मिक्स करे छॾींदी आहियां। सो ही ॾाढो हिन सां टेस्ट ते हिकिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे, ऐं खाइण में ही किथे किथे जॾहिं मसाले वारा बसर ईंदा आहिनि त मज़ो अची वेंदो आहे। त इहे हिन में मिलाए छॾींदी आहियां। सो हाणे असां कंदासीं लंच। लंच खां पोइ जी ख़बर अलाह खे, कुझु प्लैनिंग कोन्हे, ॾिसूं था त छा थो थिए। सो उमेदु आहे त हीअ रेसिपी तव्हां चेक ज़रूरु कंदव, ॾिसिजो। ऐं ॾाढी फेमस आहे माण्हुनि में, इलाही सारनि माण्हुनि हुनखे ॾिठो आहे। हुन ते व्यूज़ बि मुंहिंजे हिते काफ़ी सारा आहिनि हुन रेसिपी ते। सो हाणे लंच टाइम। ही कपिड़ा सुबुह जो श्रिंक करे सुकणा विधा, सुकी विया आहिनि, लाहे आई आहियां। ऐं ॾिसां थी हिननि जी कुझु न कुझु कटिंग कंदमि। हिन महिल मूड नथो थिए बसि, पर खणी आई आहियां। ऐं अॼु मां पपट्स बि कढी रखिया। मां सोचियो त मां ठाहियां थी पपट शो। पोइ मंझंदि जी मानी खाई मां बेहोश थी वियमि। उनखां पोइ मां ठाहियूं न। सो मां कढी हिते ई रखिया आहिनि, त जीअं साम्हूं पिया हुजनि त मूंखे यादि रहे त मां इहो हिकिड़ो शो ठाहियां, हिकिड़ो ॿ जेतिरा बि मूंखां थी सघिया। हिन कपिड़े मां त मां हिननि ॿिन्ही जो ट्राउज़र ठाहींदमि। घर में इहे टी शर्ट सां पाईंदियूं आहिनि, त उन में इहे यूज़ थी वेंदो। ऐं उनखां सवाइ ही जेको बुक वठी आई हुअमि, इन मां हिकिड़ो मां सिलेक्ट कयो हो, त चयुमि त इहो मां हिननि खे ठाहे ॾींदमि। हे राजिया खे इलाही वणियो हो, त हुन मूंसां फरमाइश कई त हे ठाहे ॾियो। सो हे काफ़ी वॾो फेस ठहियलु आहे, पर मां हिन खां थोरो नंढो ठाहींदमि। याने ट्राउज़र जी बैक साइड ते ॿिन्हिनि जे लाइ मां अहिड़ो डिज़ाइन ठाहिणु थी चाहियां। सो हुननि खे वणंदो ॾाढो। त हिन में त हाणे जहिड़ो बि प्रिंट आहे मां पंहिंजे हिसाब सां खणंदमि। मां हे थी खणां लाइननि वारो, न ते बीज़। सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं रात जी मानी न पचाइणी आहे। हमेशह वांगुरु जीअं मुंहिंजे ख़्याल में सभिनी घरनि में ईअं ई थींदो आहे, जॾहिं पुलाउ या बिरयानी या कुझु अहिड़ो पचंदो आहे त थोरो एक्स्ट्रा पचंदो आहे। सो असां ॼाणी वाणी एक्स्ट्रा पचायोसीं, त जीअं असां वटि उहो पयल हुजे त रात जो न पचाइणो पए, हर खफ़ो केरु करे। सो बहरहाल सुठी ॻाल्हि इहा आहे त खाधो ज़ियान न थींदो आहे असां वटि। ऐं मूंखे त जीअं त 3 टाइम ताज़ो खाधो पचाइण जो, खाइण जो ऐं खाराइण जो शौक़ु हूंदो आहे। पर कॾहिं कॾहिं मां कंप्रोमाइज़ करे वेंदी आहियां, या त इतफ़ाक़नि बची पए, या वरी कॾहिं कॾहिं को कमु हुजे त मां उनखां बचण जे लाइ, टाइम बचाइण जे लाइ बि ईअं करे छॾींदी आहियां। त अॼु कमु घणो आहे त असां करे था छॾियूं, 2 टाइमनि जो गॾु था पचायूं। उहो पंहिंजी सहूलियत ते दारोमदार हूंदो आहे। ऐं अॼु अञा जेको आहे कुझु 2-3 ॿिया बि थांव कढियमि, जेके मां पंहिंजे लव बॉक्स में विझंदमि। हालांकि उन घर लाइ असां सामान वठंदासीं बि यकीननि, पर असां फ़िलहालु चाहियूं था त असां पंहिंजे घरनि मां कुझु न कुझु ज़रूरु उते रखूं, छो त उहो असांजो ॾाढो प्यारो घरु आहे। ठहे थो माशाल्लाह, सॼो तक़रीबन थियो आहे फिनिशिंग में, ॾाढो टाइम थो लॻे। ऐं कोई आलीशान महल नथो ठहे, हिकिड़ो सिंपल घर थो ठहे, ऐं उते रहंदो बि कोई कोन। असां बसि वेंदासीं कॾहिं कॾहिं सभु गॾिजी उते वञी रहंदासीं मौक़े महिल असांखे शादी गमीअ में। सो हिकिड़ो त उहो प्लैन आहे असांजो, त जीअं ई घरु ठही वेंदो त असां सभु भाइर भेनर अम्मा असां हुन में वञी हफ़्तो 2 हफ़्ता रहंदासीं घर में। सो मां ॾाढी एक्साइटेड आहियां हद खां वधीक। ऐं उनखां अलावा शयुनि खां, इन्हनि शयुनि खां, ज़रूरत जी शयुनि खां अलावा को फ्रेम आहे, को डेकोरेशन पीस आहे, को वॉल हैंगिंग आहे, उहो बि मां वई आहियां साइड ते कंदी, त मां इहे सॼा ॻोठ खणी वेंदमि। उन घर सां इश्क़ आहे मूंखे, उन घर में मुंहिंजी ज़िंदगी आहे, उन ॻोठ में बसि मां छा ॿुधायां तव्हांखे, मूंखे केॾो प्यारु आहे। ऐं उन घर जी उहा टुकरी
जंहिंमें असां खेॾियासीं पलियासीं। हूअं त असांजो घरु ॾाढो वॾो हो, ओवरऑल सॼो माना चाचनि जो बि मिलाए असांजो बि पधर हिकु हूंदो हो, त घरु इलाही वॾो हूंदो हो, विरांडो हिकु हूंदो हो। ऐं हाणे पर जेको आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त वक़्तु बदिलिजी वियो, ॿार वॾा थी विया सभिनीनि जा, त हर कंहिंजो पंहिंजे पंहिंजे हिसाब सां ठहियलु आहे। त असां बि जेको आहे हाणे उनखे विच मां भित कढाए ऐं पंहिंजो हिसो अलॻि करे था ठारायूं। मुंहिंजो भाउ थो ठाराए, अलाह साईं अॼु ॾींदुसि, रिस्क में बरकत ॾींदुसि, पल पल दुआऊं आहिनि। सो पर जो एक्साइटमेंट जी तव्हां मतिलबु अंदाज़ो नथा करे सघो। मुंहिंजो वस नथो पुॼे त मां हर वक़्तु उन घर जूं ॻाल्हियूं कयां, भेनरुनि सां अम्मा सां रुॻो उन घर जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, ऐं भाउ सां बि जेको उते वेठो आहे ठाराए थो। त हिकिड़ो जगजीत ऐं चित्रा जो गज़ल आहे, उसकी बातें बहार की बातें, वादिये लाल आज़ार की बातें, शोलाओ गुल का न कर ज़िक्र अभी, मुझको करनी है यार की बातें। सो मुंहिंजो इहो हाल आहे अॼुकल्ह। मूंसां केरु उन घर जूं ॻाल्हियूं करे, उनखे असां कीअं सजाईंदासीं, उन में असां कीअं रहंदासीं, उते असां वेंदासीं पोइ छा कंदासीं, कहिड़ो कहिड़ो सामान वठंदासीं। ऐं पोइ सिंपल हिकिड़ो ॻोठाणो घरु हूंदो, जीअं आम ॻोठाणा घर हूंदा आहिनि। बसि फ़र्क़ु इहो आहे त असांजे नंढे हूंदे उते काठियूं ॿरंदियूं चुल्हे में, हाणे गैस अची वई आहे, ठीकु आहे न। बाक़ी लाइट त असांजे नंढे हूंदे खां ई आयल हुई। सो ॿेहर एक्साइटमेंट ॾाढी आहे, हद खां वधीक आहे, हद खां वधीक आहे। सो अॼु न लव बॉक्स में मां 2 टे शयूं ॿियूं बि विझी आई आहियां। सो फाइनली उहे खणी वेंदमि। अञा हंध वंध नथी कढां, छो त फ़िलहालु अञा त घरु ठहे थो पियो, कोई वञे बि कोन थो, एॾो अॻ में ॿधी रखण जो को फ़ाइदो कोन्हे। ऐं जीअं त ख़बर अथव सभिनी खे त मां वरी रिलिन ठाहिण जो मूंखे जेको आहे जुनून थियो आहे, त जीअं मुंहिंजो कपिड़ो बि यूज़ थिए। ऐं इहे जेके ॿारनि जे लाइ प्रिंट्स घुराया त एॾा प्यारा प्यारा प्रिंट्स आहिनि, त इहे बि कुझु सिबी वठंदमि। वरी इन्हनि जूं कटिंग्स बचंदियूं त उहे कलर्स मूंखे ॾाढो मज़ो ॾींदा रिली ठाहिण में। त पोइ चाहियां थी त जेके काफ़ी टाइम खां रिलियूं मां वटि आहिनि, उहे यानी पुराणियूं ईअं न आहिनि जो ख़राबु थी वियूं आहिनि। ख़राबु थियल शइ मां हुन घर में कॾहिं बि न रखंदमि, हुन घर सां मूंखे एॾो प्यारु आहे। पर उहे ईअं पुराणियूं आहिनि जो इलाही सालनि जूं ठहियल आहिनि, पर साफ़ु सुथरियूं सॼियूं सॼियूं ओढ़ियूं ओढ़ियूं पियूं आहिनि, यूज़ नथियूं थियनि, घटि यूज़। मुंहिंजे ॿारनि जी शादियुनि ते निकितियूं, वरी बसि उन खां पोइ वरी उनजो को यूज़ कोन्हे। सो हाणे मां चाहियां थी त वरी कुझु ॿियूं नयूं सिबंदमि, त इनशा मां हुननि खे रिप्लेस कंदमि। अहिड़ी तरह सां विहाणा बि। ऐं उते हिकिड़ी असांजी काठ जी पेटी बि पियल आहे, जॾहिं ठही वेंदो यकीननि मां उते वेंदमि, मां तव्हांखे ॾेखारींदमि। त उहा सफ़ा माना तबाह थी वई आहे, पर ख़राबु माना ॻरी न आहे, भुरी न आहे, उनखे उॾे ई न लॻी आहे, अलाए कहिड़े काठ जी ठहियलु आहे। सो उनखे असां पंहिंजे भाउ खे चयोसीं त घरु ठही वञे त इनखे साॻी पेटीअ खे सॼो पॉलिश वॉलिश कराए ऐं फ्रेश करे धुआरे पहिरियों, छो त मेरी थी वई आहे ॾाढी। पोइ उन में वञी असां इहे शयूं विझंदासीं। ऐं बहरहाल वरी उहो ई थी कयां, मुझको करनी है यार की बातें। सो इहे ॻाल्हियूं ख़तमु थी कयां मां हिते, छो त इहो मुंहिंजो हॉट फेवरेट टॉपिक आहे हिन महिल अॼुकल्ह। त बहरहाल मां ज़िंदगीअ खे ॾाढो इंजॉय कंदी आहियां, अल्हम्दुलिल्लाह। ॾुख सूर बीमारियूं तकलीफ़ूं पंहिंजे टाइम ते ईंदियूं थियूं रहनि, छो त मां बि हिकिड़ो आम इंसानु आहियां, जीअं हर कंहिं सां थींदो आहे तीअं मूंसां बि थींदो आहे। पर उन्हनि खे तारी न कबो मथां, ऐं पंहिंजे कम खे इंजॉय कयो। ॾिसो असां माण्हू इहो नथा करे सघूं त सॼो ॾींहुं असां तफ़री कंदा वठूं, घर खां ॿाहिरि वञूं, घुमूं फिरूं, सैर कयूं, नामुमकिन आहे। ज़िंदगीअ जूं ॿियूं ज़िमेदारियूं घणियूं आहिनि असांजे मथां, इंसान जी ॻाल्हि थी कयां, इंसान जी हैसियत में, यानी मां न, पर जनरल ॻाल्हि आहे। त असां ते इलाही ज़िमेदारियूं आहिनि। ऐं ख़ैर मां पर्सनली त उहा बि घुमण फिरण जी शौक़ीन न आहियां, तव्हां यकीन कयो। ऐं जेतिरो बि मूंखे घुमाए फिराए, मुंहिंजे ॿारनि जे ज़ोरीए चवण ते मां निकिती आहियां, न त मां कॾहिं बि न वेंदी आहियां। मां अगरि वञा हा न, इहे लाहौर ऐं इस्लामाबाद बि घर मां वेही मोटी अचां इहे एतिरा ॾींहं। सो बहरहाल त मज़ो तॾहिं आहे, ख़ासि तौर ते असां जेके मिडिल क्लास माण्हू आहियूं या लोअर क्लास, उहे जेकॾहिं पंहिंजे कम खे ई तफ़रीह सम्झनि त उन्हनि जी ज़िंदगी ॾाढी सुठी गुज़रंदी। ऐं जीअं मां इंजॉय थी कयां पंहिंजे कम खे, मूंखे सिलाई करणी आहे, मां इंजॉय थी कयां, मुंहिंजी उहा तफ़रीह बि आहे, मुंहिंजी विंदुर बि आहे, मुंहिंजो कमु बि थिए थो। अहिड़ी तरह कुकिंग आहे, घरु आहे, त इहे सभु शयूं मूंखे वणनि थियूं। पर जे मां बोर थी वञा, बेज़ार थियां, त अलाह रोज़ु इहो कमु, रोज़ु साॻी ॻाल्हि, पोइ त ॻाल्हि न ठहंदी न। त इन खां बहितर आहे त असां पंहिंजे कम खे अगरि इंजॉय कयूं, उनखे मज़े मज़े सां कयूं, ख़ुशी ख़ुशी सां कयूं, त असांजो टाइम बि सुठो गुज़रंदो, ऐं असांखे कंहिं तफ़रीह जी एॾी कमी बि महसूसु न थींदी। सो अणखुट सिलसिलो आहे ॻाल्हियुनि जो, ठीकु आहे। ऐं ॿियो त मां इंडिया मां कंहिं चयो हो, मूंखे यादि नथो अचे, मूंखे कंहिं कमेंट कयो हो त
होम मैनेजमेंट ते वीडियोज़ ठाहियो। होम मैनेजमेंट ते वीडियोज़ ठाहिण जे लाइ मूंखे पहिरियों नोट्स ठाहिणा पवंदा सॼा वेही तरतीब सां। जीअं हिकिड़ो सेशन असां कयोसीं फ्राइडे वारो, त होम मैनेजमेंट आहे छा, पोइ उनजो पैसे जी मैनेजमेंट, पोइ टाइम जी मैनेजमेंट, कम जी मैनेजमेंट, मतिलबु उहो पोइ वरी उन जूं अलॻि अलॻि जेके आहिनि पॉइंट्स ठहंदियूं। त मूंखे पहिरियों नोट करणा पवंदा सॼा, त मां नंबर वाइज़ जीअं उन्हनि ते मां वीडियो ठाहियां त मूंखां का पॉइंट मिस न थी वञे, कुझु मां विसरां न। सो कोशिशि इहा ई आहे, ॾिसां थी मां कहिड़ी मूंखे टाइम कढणो पवंदो त मां, छो त इलाही ॾींहंनि खां लिखणु पढ़ण खां मां थी वञा थोरी पासे, टाइम घटि थो मिले। अॼुकल्ह मां पंहिंजे हुनरनि खे वधीक टाइम थी ॾियां, सॼी उमिरि लिखणु पढ़ण खे ॾिनी आहे। ठीकु आहे, सो ॻाल्हियूं बंदि था कयूं। 7 मिंट खां मथे थी वियो आहे, 8 मिंट थी विया ज़रे घटि। ठीकु आहे, सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो, सलामत हुजो। इनशा ज़िंदगी रही त वरी सुभाणे वारे ब्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।